एॾो वॾो सुवाल करे वेंदो आहे जो तव्हां मूंखे मुंझाए रखियो आहे। ऐं हिकिड़े बैत में हिनजो जवाबु ॾियां थो। बिल्कुलु बिल्कुलु ईअं आहे। इहो हितां जो फ़िक्र आहे, इहो हितां जी ॻाल्हि आहे। लतीफ़ साईं हुनजी शाहिदी ऐं गवाही ॾिए थो त जर थर तिख तंवार वण टिण वाई हेकिड़ी। चए थो बगदाद वारो, अव्हां वटि हुसैन बिन मंसूर हिलाज हिकिड़ो आहे, पर मुंहिंजी धरती सिंध उन जा जर थर तिख तंवार वण टिण वाई उन्हनि वटि हिकिड़ी आहे। सभई शइ थिया सूर्य सज़ावार। इहे सभु जा सभु मुंहिंजी धरतीअ जा जर थर तिख तंवार वण टिण वायूं, इहे सभु जा सभु सूर्य जा सज़ावार आहिनि। हम मंसूर हज़ार कहिड़ा चाढ़ियो चाढ़ीअ। मुंहिंजी समूरी धरती, मुंहिंजो समूरो खितो, उहो समूरे जो समूरो अनल हक़ जो आवाज़ु ॾिए थो। तंहिं करे तूं कंहिंखे कंहिंखे चाढ़ींदे, कंहिंखे कंहिंखे सूर्य ते चाढ़ींदे। सो बिल्कुलु तारिक हयात साईं, अवां जेका ॻाल्हि लिखी आहे या इहो हितां जो फ़िक्र आहे, मूंखे ईअं थो लॻे वधीक त आलिम ई इन ते ॻाल्हाए सघनि था। ऐं आलिम न आहियां जो इन ते को अथॉरिटी